अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल जागीर जी अपडेट्स तव्हां शेयर कंदा हलूं। जागीर ड्रामो एक बेहतरीन ड्रामो बणिजी चुको आहे। जी हाँ दोस्तों, जंहिंमें तालीम जो सिस्टम त हली रहियो आहे ऐं रिश्तनि ते बि जहिड़ा हली रहिया आहिनि, दिलबर मलूक पाण में विड़ी रहिया आहिनि। तव्हां ॾिठो इन्हनि जो बि फॾो ॾाढो हली रहियो आहे, जंहिंमें छोकिरी टे छोकिरे सां परणो करणु चाहे थी ऐं ॿ आशिक़ पाण में छिता लॻा पिया आहिनि। हाणे ईंदो इन ड्रामे में ट्विस्ट कहिड़ो ईंदो इन ड्रामे में दोस्तों। जेका जागीर ड्रामे में हशमत खान वॾेरो आहे, उनजी जेका धीउ आहे उन ते नूरल आशिक़ थियण वारो आहे। हाणे अचण वारे किस्तनि में इन ॿिन्हिनि जो इश्क चोट चढ़ी वेंदो, जेको दीनू वारे मसइले खे थोरो हिकु पर करे छॾींदो, जंहिंमें नूरल जेको आहे हशमत खान जी धीउ सां ॾाढो इश्क कंदो। ऐं जॾहिं हशमत खान खे ख़बर पवंदी, पहिरियां त गुस्सो कंदो, पोइ इन शइ जो नूरल खां फ़ाइदो वठणु चाहींदो। उहो नूरल खे पाण सां गॾाईंदो ऐं इन शइ जो पंहिंजी धीउ जो फ़ाइदो वठी उहो दीनू वारनि ऐं ॻोठ वारनि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करणु चाहे थो नूरल खे। दोस्तों, कुझु अरसे जे लाइ नूरल रस्ते खां भटकी बि वेंदो, लेकिन नूरल पोइ बि रस्ते ते अची वेंदो ऐं जेको आहे न हशमत खान जे लाइ अॻिते इन जी इज़त जो फालूदो इहो नूरल ई कंदो, ऐं जेको इन जी धीउ सां इश्क करे रहियो आहे। ऐं ड्रामो आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं वधंदो वेंदो, ज़बरदस्त ऐं बहितरीन कहाणी इन जी अञा ट्विस्ट ऐं दिलचस्प थींदी वेंदी। ऐं इन जा अहिड़ा जेको आहे न फैक्ट ईंदा साम्हूं, तव्हां पाण ई मजबूर थी वेंदो हिन ड्रामे खे ॾिसण ते ऐं सोचींदो त इहो ड्रामो वाक़ई पहिरियां छो न आयो, एॾो लेट छो आयो। दोस्तों, हीअ ड्रामा रिव्यू जेको असां कंदा आहियूं, इहो दोस्तों नंढड़ी वीडियो हूंदी आहे। महिरबानी करे हिनखे फुल बि वॉच कंदा कयो ऐं दोस्तनि ताईं बि शेयर कंदा कयो। जन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, उन सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, थी सघे त हिन वीडियो खे शेयर बि करे छॾियो। मथां बेल आइकन यानी घंटी जे बटन खे बि आल ते करे छॾियो।